कोट गुलाम मोहम्मद में बनी मां गाह करण तां झेड़ो लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण करे हिकु औरत समेत 6 ॼणा ज़ख़्मी। कोट गुलाम मोहम्मद वेझो ॻोठ मीर ख़ुदा बख़्श टालपुर में मुबैना बनी मां गाह करण तां झेड़ो थियण करे लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि हिकु औरत समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे इलाज लाइ कोट गुलाम मोहम्मद इस्पताल आंदो वियो। झेड़े जे ज़ख़्मियुनि में श्रीमती राधा ज़ाल जगमल कूली, पोरियत आलम कूली, टलियो कूली, सूमजी कूली, जॾहिं त मुख़ालिफ़ धुर मां अताउल्ला जत ऐं संदसि भाउ ख़ैर मोहम्मद जत शामिल आहिनि। इस्पताल में मौजूद हिकु धुर जे ज़ख़्मी आलम कूली काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त हू बनी मां गाह करण लाइ वञी रहिया हुआ त कमदार अताउल्ला जत पंहिंजे हारियुनि सां गॾु हमलो करे खेनि ज़ख़्मी कयो आहे। जन त राब्तो करण ते कमदार अताउल्ला जत ॿुधायो त मुख़ालिफ़ धुर बनी मां गाह न पर फुटियूं चोरी करे रहिया हुआ, जिन खे मना करण तां हुननि मथस हमलो करे ॾिनो, जिन खे ॾिसी बनी ते मौजूद संदसि हारियुनि जो उन्हनि सां झेड़ो थियो। हुन ॿुधायो त मुख़ालिफ़ धुर जे माण्हुनि पारां कयल हमले में हू पाण ऐं संदसि भाउ ख़ैर मोहम्मद जत पिणु ज़ख़्मी थिया आहिनि, जन त आख़िरी इतलाउनि ताईं वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो। तीरथ माली, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, कोट गुलाम मोहम्मद।